मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 14 सबक ॾहों कैपेसिटर ऐं गुंजाइश कैपेसिटर एंड कैपेसिटेंस। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे कैपेसिटर ऐं गुंजाइश यानी कैपेसिटर एंड कैपेसिटेंस। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं। तो पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन कैपेसिटर एंड कैपेसिटेंस यानी कैपेसिटर ऐं गुंजाइश जी वज़ाहत करणु। ॿी पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द वर्किंग प्रिंसिपल्स ऑफ अ कैपेसिटर यानी कैपेसिटर जे कम करण जे उसूल खे सम्झणु। ऐं टीं पॉइंट में चवे थो कैलकुलेट कैपेसिटेंस यूज़िंग द फार्मूला। ऐं टीं पॉइंट में चवे थो फार्मूले जे ज़रिए गुंजाइश जो हिसाब लॻाइणु। Why we study this? ये असीं छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो we study capacitor and capacitance to be able to define what they are, understand how a capacitor works and calculate its capacitance using that formula. This helps us build a basic understanding of how energy is stored and managed in electric circuits. इन चवण जो मतिलबु इहो आहे त असां कैपेसिटर ऐं गुंजाइश जो मुतालियो उन लाइ करियूं था त जीअं असां कैपेसिटर जे कम करण जो उसूल सम्झी सघूं ऐं फार्मूले जी मदद सां गुंजाइश जो हिसाब लॻाए सघूं। उहो असांखे बरक़ी सर्किटनि में तवानाईअ खे महफ़ूज़ करण ऐं संभालण जी बुनियादी ॼाण ॾिए थो। हींअर असीं पंहिंजो टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे कैपेसिटर एंड कैपेसिटेंस। तो हिन टॉपिक खे शुरू करण खां पहिरीं मां तव्हां खां हिकिड़ी शइ पुछा करणु चाहींदुसि त जॾहिं बि कैमरा सां असां फोटो कढंदा आहियूं त उन में हिकिड़ी फ्लैश लाइट ॿरंदी आहे यानी लाइट जो चमको ईंदो आहे। उन खां बाद में जॾहिं असां पखो हलाईंदा आहियूं त पखो जॾहिं असां बटण ऑन कंदा आहियूं त उन ई टाइम पखो न हलंदो आहे, एट ए टाइम पखो न हलंदो आहे, उहो आहिस्ते आहिस्ते शुरू थींदो आहे। जॾहिं असां पखे जो बटण खोलींदा आहियूं त पखो उन ई टाइम फुल स्पीड में न हलंदो आहे, उहो आहिस्ते आहिस्ते हलंदो आहे। या उन खां बाद में तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त कॾहिं कॾहिं जॾहिं असां बटण हलाईंदा आहियूं पखो स्टार्ट कंदा आहियूं त पखो न हलंदो आहे। पोइ कंहिं बि नंढड़ी शइ सां मिसाल पेन थी वई या उन खां बाद में का नंढी काठी थी वई, उन सां असां छा कंदा आहियूं, उन पखे जे पर खे जेको आहे थोरो असां फोर्स ॾींदा आहियूं, थोरो घुमाइण जी कोशिशि कंदा आहियूं। उन खां बाद में उहो पखो जेको आहे हलणु स्टार्ट थी वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन पखे जे हलण जी ॻाल्हि कयूं या असां हिन फ्लैश लाइट जी ॻाल्हि कयूं, इन ॿिन्ही खे जेका हलाईंदड़ शइ आहे उहा आहे जेको आहे त हीअ डिवाइस जंहिंखे असां चऊं था कैपेसिटर। हाणे उन खां बाद में हूअं त जेके बि असांजो इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसिस आहिनि सभिनी में कैपेसिटर जो यूज़ थींदो आहे, पर हिते जेकॾहिं असां जस्ट बेसिक डेफिनेशन कैपेसिटर जी खणूं प्यारा ॿारो त उहा कहिड़े नमूने सां असां चई सघूं था। चवे थो त कैपेसिटर इज़ अ डिवाइस और कंडक्टर यूज्ड टू स्टोर एन इलेक्ट्रिक चार्ज। कैपेसिटर खे जेको आहे त चयो वेंदो आहे त हिकिड़ो डिवाइस आहे या हिकिड़ो कंडक्टर आहे जेको छा कंदो आहे, इलेक्ट्रिक चार्ज खे जेको आहे स्टोर कंदो आहे या असां ईअं खणी चऊं त इलेक्ट्रिकल एनर्जीअ खे स्टोर कंदो आहे। ठीकु आहे, महफ़ूज़ बणाईंदो आहे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ॾिसो प्यारा ॿारो, इलेक्ट्रिकल एनर्जी खे ईअं महफ़ूज़ बणाईंदो आहे जीअं मिसाल जे तौर ते का टैंकी आहे, उन में असां पाणी जेको आहे त भरियूं ऐं पाणी जेको आहे त उते स्टोर थिए ऐं उन खां पोइ ज़रूरत जे मुताबिक़ असां पाणी इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं टैंकी ख़ाली थी वेंदी आहे त वरी असां हुनखे भरींदा आहियूं। त अहिड़े नमूने सां कैपेसिटर में बि असांजी इलेक्ट्रिकल एनर्जी या इलेक्ट्रिक चार्जिस जेके आहिनि उहे स्टोर थींदियूं आहिनि। जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी आहे त उतां असां उहा एनर्जी जेको आहे त यूज़ कंदा आहियूं, वरी जेको आहे त हीउ कैपेसिटर उन एनर्जीअ खे पंहिंजी जॻह ते वरी स्टोर कंदो आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन जे कंस्ट्रक्शन जे तरफ़ हलूं त हिन जी बनावट कीअं आहे, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं यूज़ थियनि थियूं, त सभ खां पहिरीं असीं ॾिसंदासीं त उन में जेको आहे त ॿ मेटालिक प्लेट्स जेको आहे त यूज़ थींदियूं आहिनि, सन्हड़ियूं मेटल जूं प्लेट्स यूज़ थींदियूं आहिनि। उन खां बाद में ॿी शइ हिन में जेका इस्तेमालु थींदी आहे उहा हूंदी आहे वरी डाई इलेक्ट्रिक। हाणे डाई इलेक्ट्रिक छा आहे? डाई इलेक्ट्रिक जेको आहे त हिकिड़ो मीडियम आहे, उन में असांजी एयर बि अची थी वञे, उन में असांजो जेको आहे त वैक्यूम अची थो वञे या उन खां बाद में असां फर्दर कोई मेटल बि यूज़ करे सघूं था। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त जेका हिन जी कंस्ट्रक्शन आहे उहा कहिड़े नमूने सां हूंदी आहे, उहा ईअं हूंदी आहे त हिकु तरफ़ बि प्लेट हूंदी आहे, विच में डाई इलेक्ट्रिक हूंदो आहे, वरी ॿिए तरफ़ बि प्लेट हूंदी आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं असांजो सैंडविच थी वियो, हाणे सैंडविच में छा हूंदो आहे, मथे तरफ़ बि हिकिड़ी लेयर हूंदी आहे
हेठे तरफ़ बि हिकिड़ी लेयर हूंदी आहे ऐं विच में वरी असांजो जेको आहे त मवादु हूंदो आहे। ठीकु आहे, त हीअ असांजो जेको आहे त सैंडविच हूंदो आहे। हाणे इन में माना 3 लेयर्स हूंदियूं आहिनि। त अहिड़े नमूने सां कंडक्टर में बि जेको आहे त माना 3 लेयर्स हूंदियूं आहिनि। उहे हिन तरीक़े सां ॾिसो, हाणे हिकिड़ी असांजी प्लेट हीअ हूंदी, ॿी प्लेट असांजी हीअ हूंदी ऐं इन ॿिन्ही प्लेट्स जे विच में वरी असां वटि जेको आहे त डाई इलेक्ट्रिक हूंदो। पोइ इन में असांजी एयर बि थी सघे थी, वैक्यूम बि थी सघे थो। उन खां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हाणे डाई इलेक्ट्रिक जी ॻाल्हि कयूं त जेको आहे त डाई इलेक्ट्रिक बेसिकली हूंदो छा आहे, जेकॾहिं असां आम मेटर्स जी ॻाल्हि कयूं त असां वटि जेको आहे त माना 3 क़िस्म जा मेटर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो असां वटि कंडक्टर्स आहिनि, हिकिड़ा असांजा इंसुलेटर आहिनि ऐं ॿिया असांजा सेमी कंडक्टर्स आहिनि। हाणे कंडक्टर छा कंदो आहे, उन मां चार्जिस असांजूं पास थी वेंदियूं आहिनि, गुज़री वेंदियूं आहिनि। ऐं इंसुलेटर छा हूंदो आहे, उन मां असांजूं चार्जिस पास न थींदियूं आहिनि। ठीकु आहे, जीअं असांजी प्लास्टिक थी वई, रबड़ थी वियो या उन खां बाद में, त अहिड़े नमूने सां उन खां बाद में वरी जेके असांजा सेमी कंडक्टर्स हूंदा आहिनि, उहे वरी कॾहिं चार्ज खे जेको आहे त पास कराईंदा आहिनि, कॾहिं पास न कराईंदा आहिनि। ठीकु आहे, उहे वरी डिपेंड कंदा आहिनि टेम्परेचर ते। जेकॾहिं टेम्परेचर घणो थी वेंदो त चार्जिस पास कराईंदा, जेकॾहिं टेम्परेचर घटि हूंदो त चार्जिस पास न कराईंदा। पर ही जेको डाई इलेक्ट्रिक आहे प्यारा ॿारो, इहो छा कंदो आहे, इहो जेको आहे त करंट खे अलो न कंदो आहे। ठीकु आहे, माना करंट पास न कराईंदो। हाणे तव्हां चवंदो त सर जॾहिं हीउ करंट पास नथो कराए त इहो इंसुलेटर थी वियो। तो इंसुलेटर न आहे, करंट पास न कराईंदो, पर छा कंदो इहो जेको आहे त अलो कंदो डेवलपमेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, यानी इलेक्ट्रिक फील्ड खे ठाहिण में मदद कंदो, इलेक्ट्रिक फील्ड ठाहींदो, डेवलप कंदो। ठीकु आहे, करंट अलो न कंदो, बल्कि इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा डेवलप कंदो। तो ही असांजो जेको आहे त हिकिड़ो जेको आहे त नए क़िस्म जो मटीरियल आहे। तो प्यारा ॿारो, हींअर असां हलूं था वरी वर्किंग जी तरफ़। त कैपेसिटर असांजो जेको आहे त वर्क कहिड़े नमूने सां कंदो आहे, तो उन जे लाइ असां ही हिकिड़ो डायग्राम खयो आहे। हिन में असां जेको आहे त 2 प्लेट्स कयूं आहिनि, हिकिड़ी प्लेट ए आहे, हिकिड़ी प्लेट बी आहे। उन खां बाद में हाणे इन ॿिन्ही प्लेट्स खे असां जेको आहे त कंहिं सोर्स सां कनेक्ट कयो आहे। ठीकु आहे, तो सोर्स आहे असां वटि बैटरी। हाणे असां छा था कयूं, जॾहिं हिन प्लेट्स खे असां बैटरीअ सां कनेक्ट कयोसीं त पोइ छा थियो त हितां जेके हिन प्लेट में यानी बी प्लेट में जेके इलेक्ट्रॉन्स हूंदा, उहे कहिड़े तरफ़ मूव कंदा, बैटरी जे पॉजिटिव तरफ़। छो त पॉजिटिव अट्रैक्ट कंदो कंहिंखे नेगेटिव खे। ऐं उन खां बाद में हितां जॾहिं असांजो हिकु इलेक्ट्रॉन निकिरंदो त हिते छा थींदी, असांजी पॉजिटिव चार्ज डेवलप थींदी। ॿियो इलेक्ट्रॉन निकिरंदो त ॿी पॉजिटिव चार्ज डेवलप थींदी। अहिड़े नमूने सां जॾहिं हिन प्लेट मां असांजा इलेक्ट्रॉन निकिरंदा त हीअ प्लेट जेका आहे त असांजी उहा पॉजिटिवली चार्ज थी वेंदी। तो इहे इलेक्ट्रॉन जेको आहे त हितां गुज़री करे काॾे वेंदा, उहो हिन ए प्लेट जे तरफ़। हाणे जॾहिं उहे इलेक्ट्रॉन हिन ए प्लेट जे तरफ़ आया त हिकु इलेक्ट्रॉन आयो, इट मीन्स त उन में हिकिड़ी नेगेटिव चार्ज पैदा थी, हिकिड़ी नेगेटिव चार्ज डेवलप थी। ऐं जॾहिं ॿियो इलेक्ट्रॉन आयो त ॿी नेगेटिव चार्ज डेवलप थी, टियों इलेक्ट्रॉन आयो त 3 नेगेटिव चार्ज डेवलप थी। अहिड़े नमूने सां जॾहिं असांजा जेके आहिनि त हिन तरफ़ उहे मुकमिल इलेक्ट्रॉन्स अची वेंदा, कहिड़ा, उन प्लेट बी जा। हाणे उन खां बाद में छा थींदो प्यारा ॿारो, जॾहिं हिते असांजा इलेक्ट्रॉन अची वेंदा त असां चवंदासीं त हीअ जेका प्लेट आहे उहा असांजी नेगेटिवली चार्ज थी वई। उन खां पोइ छा आहे त हीअ जेका प्लेट आहे प्यारा ॿारो, उहा असांजी जेको आहे त माना इक्वल चार्ज थी वेंदी। हिन तरफ़ असांजूं पॉजिटिव चार्जिस ऐं हिन तरफ़ असांजूं वरी नेगेटिव चार्जिस जेको आहे अची वेंदियूं। उन खां बाद में जेके असांजूं चार्जिस हूंदियूं आहिनि, उहे हमेशह मूव कंदियूं आहिनि हाई पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल। यानी असां वटि हीअ जेको हिसो आहे, इहो छा, इहो हाई पोटेंशियल आहे ऐं नेगेटिव पार्ट वारो जेको पोटेंशियल आहे उहो लोअर पोटेंशियल आहे। हाणे इन मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त हिते असांजो जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस क्रिएट थियो, चार्जिस जे मूवमेंट जे करे, चार्जिस जे वर्क थियण जे करे हिते छा थियो, पोटेंशियल डिफरेंस असांजो क्रिएट थियो। त उन खां बाद में हाणे ॾिसंदासीं त जेकॾहिं जेतिरियूं असांजूं चार्जिस वधीक हूंदियूं ओतिरो पोटेंशियल डिफरेंस वधीक हूंदो, जेतिरियूं चार्जिस घटि ओतिरो पोटेंशियल डिफरेंस घटि ठहंदो, या घटि उनजो डिफरेंस ठहंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हिते असां स्टेटमेंट हिन तरीक़े सां लिखी सघूं था त चार्ज Q stored in the plates is directly proportional to the potential difference V across the plates।
जॾहिं असां जूं चार्जिस हिन प्लेट्स में स्टोर थियूं थियनि त इते छा थो थिए, इते पोटेंशियल डिफरेंस क्रिएट थो थिए। ठीकु आहे, कंहिंजे दरमियान ऐं हिन चार्जिस ऐं हिन प्लेट्स जे दरमियान। उन खां बाद में हाणे हिन में जेकॾहिं असां रिलेशन ॾिसंदासीं त रिलेशन असांजी ठही वेंदी कहिड़ी, त चार्जिस इज़ अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरेंस। हाणे पोटेंशियल डिफरेंस खे असां हिते जेको आहे त वी सां शो कंदा, त जेतिरियूं असांजूं चार्जिस वधीक हूंदियूं ओतिरो पोटेंशियल डिफरेंस वधीक ठहंदो। अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं हिते असां प्रोपोर्शनलिटी ख़तमु कयूं त हिते असां जेको आहे त कोई बि कांस्टेंट टर्म ॾींदाऊं। ठीकु आहे, त हिते असां जेको आहे त सी ॾिनोसीं ऐं हिते इज़ इक्वल टू ॾिनोसीं। हाणे सी छा आहे असां वटि, सी जेको आहे त उहा प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट आहे जंहिंखे असां चऊं था कैपेसिटेंस। ठीकु आहे, सो कैपेसिटेंस छा आहे प्यारा ॿारो, कैपेसिटेंस आहे इट्स द एबिलिटी ऑफ कैपेसिटर टू स्टोर इलेक्ट्रिक चार्ज। त माना इहा छा आहे, इहा कैपेसिटर जी एबिलिटी आहे जंहिंमें चार्जिस जेको आहे त स्टोर थियनि थियूं। उन खां बाद में हिन जी हिकिड़ी ॿी बि डेफिनेशन आहे, चए थो इट इज़ द अमाउंट ऑफ चार्ज on a plate necessary to produce a potential difference of 1 volt between the plates। ठीक है, तो प्यारा बारो हिन डेफिनेशन के असां बाद में डिस्कस कयूं था। तो हाणे जेकॾहिं हिते मां ही कैपेसिटेंस मालूम करणु चाहियां त असांजे कैपेसिटर जी कैपेसिटी जेका आहे, गुंजाइश केतिरी आहे चार्ज खे स्टोर करण जी, त उहा मां कीअं मालूम कयां। उन जे लाइ मां छा कंदुमि, हिन फॉर्मूले खे रीअरेंज कंदुमि। ठीकु आहे, त ही असांजो छा थी वेंदो, C इज इक्वल टू Q डिवाइड बाय V। त हिन फॉर्मूले जे तहत जेको आहे त मां उन कैपेसिटर जी जेका कैपेसिटेंस आहे, जेका गुंजाइश आहे चार्ज स्टोर करण जी, एनर्जी स्टोर करण जी गुंजाइश आहे, उनखे जेको आहे त मां कैलकुलेट करे सघां थो। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं हिन जी असां यूनिट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हिन जो यूनिट छा थींदो, चार्ज जो जेको यूनिट आहे उहो छा आहे, उहो आहे कूलम। ऐं उन खां बाद में जेको पोटेंशियल डिफरेंस आहे उनजो यूनिट आहे वोल्ट। तो हिते मां हिनखे वी सां शो कयो आहे। ठीकु आहे, तो हिनखे मां हिन तरीक़े सां बि लिखी सघां थो त कूलम वोल्ट इनवर्स। उन खां बाद में ही जेको कूलम वोल्ट इनवर्स आहे प्यारा ॿारो, इहो असां इनखे असां जेको आहे त फेराड बि चई सघूं था। के फेरेड चवंदा आहिनि, के फेराड चवंदा आहिनि। फेराड जेको आहे प्यारा ॿारो, उहो हिकिड़ो साइंसदान हुयो जंहिंजे नाले ते जेको आहे त ही यूनिट रखियो वियो आहे। ऐं इनखे जेको आहे त असां कैपिटल एफ सां शो कंदा आहियूं। ऐं उन खां बाद में जॾहिं बि तव्हां कैपेसिटर वठंदो कंहिं जेको आहे त दुकान तां, कंहिं शॉप तां, त हू तव्हां खां पुछा कंदो त घणनि फेराड जो जेको आहे त तव्हांखे जेको आहे कैपेसिटर मां ॾियां। तो हिन जा कुझु नंढा यूनिट्स बि हूंदा आहिनि, जीअं माइक्रो फेराड, पिको फेराड। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां पोइ तव्हां जेको आहे त उनखे चवंदो त असांखे जेको आहे त 20 माइक्रो फेराड जो कैपेसिटर खपे, 50 माइक्रो फेराड जो कैपेसिटर खपे, या जेको आहे त 150 माइक्रो फेराड जो कैपेसिटर खपे। त उनजो जेको यूनिट आहे, उहो जेको असां यूनिट यूज़ कंदा आहियूं उहो फेराड हूंदो आहे। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे असां अचूं था वरी हिन डेफिनेशन जे तरफ़। ठीकु आहे, जेकॾहिं हीअ असां डेफिनेशन ॾिसूं प्यारा ॿारो, त हिन में असां चयोसीं त एबिलिटी ऑफ कैपेसिटर टू स्टोर इलेक्ट्रिक चार्ज। ठीकु आहे, त माना चाहे चार्ज खे स्टोर करण जी एबिलिटी खे असां छा था चऊं, कैपेसिटेंस। ठीकु आहे, पर एक्चुअल में इहा डेफिनेशन असांजी 100% जेको आहे त सही न आहे। हाणे इनखे सम्झण जे लाइ मां जेको आहे त हिते तव्हांखे जेको आहे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। त मिसाल जे तौर ते जेको आहे असां वटि ही जेके चार्जिस आहिनि, ठीकु आहे, हाणे जॾहिं असां बैटरी खे जेको आहे त हिन सां कनेक्ट कयोसीं, त उन खां पोइ ही चार्ज जेको आहे त उहे जेको आहे त ट्रांसफर थियणु शुरू थियूं कंहिंखां हिकु प्लेट खां ॿी प्लेट जे तरफ़। यानी इन्हनि में पोटेंशियल डिफरेंस जेको आहे उहो चेंज थियणु शुरू थी वियो। ठीकु आहे, जॾहिं असां 4 कूलम चार्ज जेको आहे त ट्रांसफर कईसीं हिकु प्लेट खां ॿी प्लेट जे तरफ़, त उन्हनि 4 कूलम चार्ज घणो डिफरेंस क्रिएट कयो, पोटेंशियल डिफरेंस उहो 1 वोल्ट। अगरि जेकॾहिं असां जूं ॿियूं 4 कूलम यानी 8 कूलम चार्ज असांजो जेकॾहिं ट्रांसफर थी थियनि, त पोइ छा थींदो, उते वरी असांजो जेको पोटेंशियल डिफरेंस ठहंदो उहो 2 वोल्ट ठहंदो। उन खां बाद में जॾहिं असांजो मिसाल जे तौर ते 12 कूलम चार्जिस जेको आहे त ट्रांसफर थियूं, त उते असांजो पोटेंशियल डिफरेंस घणो थींदो, 3 वोल्ट। अहिड़े नमूने सां 16 कूलम ते 4 वोल्ट। ठीकु आहे, इट मीन्स जॾहिं असां 4 कूलम से चार्जिस जेको आहे त ट्रांसफर कयूं था, उहे जेको आहे त डिस्टर्ब कयूं था, तॾहिं असां वटि जेको पोटेंशियल डिफरेंस अचे थो उहो 1 वोल्ट जो थो अचे। ठीकु आहे, त हिते तव्हां चवंदव त सर हाणे जेकॾहिं असां कैपेसिटेंस जी ॻाल्हि कईसीं त चार्जिस त वधियूं, असांजूं इंक्रीज़ थियूं, त कैपेसिटेंस बि वधंदी? न, कैपेसिटेंस असांजी सेम रहंदी। ठीकु आहे, हाणे कैपेसिटेंस जो फार्मूला असां छा पढ़ियोसीं, Q डिवाइड बाय V, यानी चार्ज डिवाइड बाय वोल्टेज। हाणे जेकॾहिं असां चार्ज डिवाइड बाय वोल्टेज कंदासीं, त असां वटि कैपेसिटेंस घणी निकिरी ईंदी, 4 फेराड।
4 फेराड 4 फेराड 4 फेराड। हाणे 16 खे 4 सां डिवाइड कंदव साॻो 4 ईंदो। 12 खे 3 सां डिवाइड कंदव 4 वेल ईंदो। 8 खे 2 सां डिवाइड कंदव 4 वेल ईंदो। 4 खे 1 सां डिवाइड कंदव 4 वेल ईंदो। यानी कैपेसिटेंस असांजी छा थींदी, उहा सेम रहंदी। हाणे हिन एग्जांपल जे थ्रू असां हिन खे आसानीअ सां सम्झी सघूं था त जॾहिं असां एतिरो अमाउंट ऑफ चार्ज जेको आहे त प्रोड्यूस कयूं या असां हिक प्लेट खां ॿी प्लेट जे तरफ़ उनखे शिफ्ट कयूं जो असां जो उन ॿिनि प्लेट्स जे विच में जेको पोटेंशियल डिफरेंस क्रिएट थिए उहो 1 वोल्ट थिए, तंहिंखे असीं चवंदासीं इहा आहे असांजी कैपेसिटेंस। ठीकु आहे प्यारा वारो, सम्झ में अची वियो। तो कैपेसिटेंस असांजी छा आहे, इहा एबिलिटी आहे उन डिवाइस जी। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि हिकिड़ो जग आहे ऐं उन में जेको आहे त 3 किलो पाणी पए थो, त पहिरियों असां हुन में 1 किलो विधोसीं, पोइ 2 किलो विधोसीं, पोइ 3 किलो विधोसीं। ठीकु आहे। त हाणे जॾहिं उनजी उहा जॾहिं असां 1 किलो विधोसीं प्यारा ॿारो, तॾहिं बि उनजी जेको आहे कैपेसिटी घणी हुई, 3 किलो जी। जॾहिं असां हुन में 2 किलो विधोसीं तॾहिं बि उन में कैपेसिटी घणी हुई, 3 किलो जी। जॾहिं असां हुन में 3 किलो पाणी विधोसीं तॾहिं बि उनजी कैपेसिटी घणी हुई, 3 किलो जी। ठीकु आहे। त उनजी जेका कैपेसिटी आहे उहा चेंज न थी। असां छा कयोसीं, अमाउंट ऑफ वाटर चेंज कंदा आयासीं, इंक्रीज कंदा आयासीं, पर उन जग जी जेका कैपेसिटी ही स्टोर करण जी उहा सेम रही। त अहिड़े नमूने सां कैपेसिटर जी जेका स्टोर करण जी कैपेसिटी हूंदी प्यारा ॿारो, उहा असांजी सेम हूंदी, चाहे असां चार्जिस घटायूं या वधायूं। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अची। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे जेको आहे त ही टॉपिक बि सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।